ख़बर शामिल कयूं था। जैकबाबाद मां वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ नादरा जूं नाइंसाफ़ियूं न घटियूं। माण्हुनि जो चवणु आहे त असां सुबुह खां नादरा ऑफिस अचूं था, सॼो ॾींहुं उते बीठा आहियूं, पर असांखे शनाख़्ती कार्ड ठाहिण लाइ टोकन नथो ॾिनो वञे। पर जेके माण्हू सिफ़ारिशी आहिनि ऐं जेके रिश्वत ॾियनि था उन्हनि खे जल्द खां जल्द टोकन ॾिना वञनि था। जॾहिं त असां टोकन काउंटर ताईं पहुचूं था त चवनि था त टोकन बंदि थी वियो आहे। असांखे इहा बि ख़बर नाहे त रोज़ाने बुनियाद ते केतिरा टोकन आहिनि। असां ॾाढा परेशान आहियूं। मुतासिरीन नादरा वज़ीर, नादरा ज़ोनल ऑफिसर, नादरा डायरेक्टर ऐं DC जैकबाबाद खां अपील कंदे चयो आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त नोटिस वरितो वञे ऐं नादरा में रिश्वत ऐं सिफ़ारिशी कमु बंदि करायो वञे। रिश्वत वठंदड़नि ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठी करे खेनि गिरफ़्तार कयो वञे।